सिंध सॼे क़ौम जी मिल्कियत आहे। हीउ कराची ज़बरदस्त शहर आहे, पर हीउ शहर सभिनी क़ौमनि लाइ खुलियल आहे, सिंधियुनि लाइ कोन्हे। हिन ते नाजाइज़ कब्ज़ो आहे। हीउ ईअं जीअं सभु माण्हू चयो त लंडन में सभिनी माण्हुनि जा मुल्कनि जा माण्हू अची सघनि था, पर अंग्रेज़ न अची सघनि। बर्लिन सॼी दुनिया लाइ खुलियल आहे, पर जर्मननि खे नौकिरी कान मिलंदी। वॉशिंगटन सॼी दुनिया जे माण्हुनि लाइ आहे, अमरीकन खे नौकिरी न मिलंदी। हीउ उहो मुल्क आहे या लाहौर सभिनी लाइ आहे, पंजाबी ॿिली हिते न अचे, पंजाबी न अचे, इहा ॻाल्हि आहे। पंजाबी खे दाख़िला न मिलंदी। मुंहिंजनि कमीननि वॾेरनि जिन खे ॿुॾण लाइ पाणी कोन थो मिले, हलनि था मोतबर थियो, हीअं हलनि था बेहया बेशरम। तव्हांजे तख़्तगाह में सिंधी माण्हू खे दाख़िला नथी मिले, अवी कंध खणी हलियो था, ॿोॾे नथा। अवां मां ॼणे अव्हांखे घोटो ॾेई नथी मारे, चूंडियल नमदा थियो, ऐं शइ मथां थियो, हलो ॿिया माण्हुनि जे मथां पंहिंजूं ज़मीनूं लखा एकड़ ज़मीन हींअर ॾेई छॾी अथनि गुज़िरियल 2-4 सालनि में। कराची खां वठी तख़्तड़ियूं लॻियूं पिया आहिनि, फलाणे इंटेलिजेंस, फलाणो हिते कारखानो आहे, फलाणे हंधि फलाणो आहे, एॾो तख़्तड़ियूं हेॾे लॻी पिया आहिनि। हिननि सभु विकिणी छॾियूं। हेॾा मुड़ुस पॾनि जा सिस हेॾा खड़ो खंज़ीर वेठा आहिनि। सिंधी माण्हुनि जी सभु टपड़ विहालिया, उफ़ कोन खे खिलनि पिया। हे जे हुते हूंदा आहिनि असेंबली में था ॾिठा आहिनि, खिलंदा चर्चा पिया कनि, हू ताड़ी हणंदो।